अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी आहियां। जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा। जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा, कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे सिंध जो देवमालाई किरदारु सिराज, मुरतब ताज जो हुयो। छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड, जाम शोरो सिंध, छापो पहिरियों साल 2013 ईस्वी। पढ़ाॾो सोई सॾु ख़त ज़ुल्फ़कार हाले पुटरो। मुंहिंजा माना वारा साईं सिराज, अस्सलाम वालेकुम। उमेदु आहे त ख़ुशि हूंदा। अव्हांजे हथनि में पहुचण खां पोइ मुंहिंजे हिन ख़त अव्हांजे चहिरे ते पक सां मुर्क पखेड़े छॾी हूंदी जो असां वारे लॾे मां नथो सम्झां त कंहिं अव्हां ॾांहुं वेझड़ाईअ में को अहिड़ो तफ़सीली ख़त लिखियो हूंदो। मूं सां हिन ख़त ज़रिए हिकु डिघी कलमी कचहरीअ जी साज़िश रिथी आहे। साईं, सिंध जी सुञाणप जे मीनारनि खे ख़तनि जे ज़रिए ट्रिब्यूट पेश करण जी मूं जेका हीअ रिवायत क़ाइमु कई आहे, अव्हांखे उन जे चकर में फासाए हितां हुतां जा अहवाल करे पंहिंजे पाण खे उहो हौसलो ऐं एज़ाज़ ॾियणु घुरां थो त मूं ज़िंदगीअ में हिकु भेरो अव्हां सां डिघी कलमी गुफ़्तगू कई आहे जेका रिकॉर्ड ते मौजूदु आहे। सिंध में ख़त नवेसीअ जो शानदार माज़ी ॾिसी आउं नथो रही सघां उन ॻाल्हि करण खां त अव्हां जहिड़नि खे ॿ अखर लिखी ईंदड़ नसलनि खे अव्हां वारे नसुल बाबति ग़ैर रस्मी तरीक़े सां आगाही ॾिजे। उन कम लाइ साईं ख़त खां सवाइ भला ॿियो कहिड़ो ग़ैर रिवाजी सिलसिलो थी सघे थो। साईं, हूअं त अव्हांजे किल्फ़्टन वारे घर ते अव्हां सां केतिरा ई भेरा कचहरियूं थियूं आहिनि। सर्वेंट साहब, सिंध सोसाइटी जे मेंबर तौरु अव्हां वटि केतिरनि ई गॾिजाणियुनि में अव्हांजी सदारत हेठि वेठा आहियूं। अव्हां खाधे पीते जा शौक़ीन आहियो, सो अव्हांजी उन कमज़ोरीअ जो फ़ाइदो वठंदे असां अव्हां वटि ज़बरदस्त खाधा बि खाधा आहिनि ऐं बाज़ाब्ता इजलासनि ऐं गॾिजाणियुनि में अव्हांजो मुख़्तलिफ़ इशूज़ ते रूबरू मौक़िफ़ बि ॿुधो आहे। अव्हां जूं लिखणियूं बि पढ़ियूं अथमि। अव्हांजी हिलाल पाकिस्तान अख़बार जी एडिटरशिप जे दौर में पोइ डान सूदो मुल्क जे अहम अख़बारनि में तजिज़िये निगार ऐं नक़ाद तौरु लिखियल शानदार मज़मून, तजिज़िया ऐं फ़िक्री बहस बि पढ़िया अथमि। सिंधी ॿोली, सकाफ़त ऐं वतन बाबति अव्हां जूं मुस्तनद थीसिस बि ॿुधियूं अथमि। पर अॼु आउं अव्हां सां हिन ख़त रस्ते ॿियूं बि के ॻाल्हियूं करणु घुरां थो। कीजे रूह रचंदियूं कयमि सॼणनि साण, उन्हनि जी सुरहाण सांढियल सदा साह में। साईं, अव्हांजी तबियत बाबति हर वक़्तु अव्हांजी हैदराबाद में वेठल दोस्तनि ऐं ख़ासि तौर ते जोए साहिब सां हाल अहिवाल थींदो रहे थो। जोए साहिब जी पंहिंजी बि तबियत नासाज़ रहे थी, खेसि अव्हांजो बि वॾो उल्को रहे थो। मुंहिंजी दुआ आहे त सिंध जा ही ॿई सितारा सिराज साहिब ऐं जोयो साहिब सिहतमंद रहनि ऐं सिंध जे इल्मी ऐं अदबी आसमान ते केतिरा ई ॾहाका टिमकंदा रहनि। कन कट कापट कापड़ी, कनोटिया कन चीर, सदा वेहन साम्हूं आशिक उतर हीर, तुसा ॾेई तन खे साड़ियाऊं शरीर, जे फना कया फ़क़ीर, हलो तकिया पसूं तन जा। साईं, कुझु ॾींहं अॻु हैदराबाद में ग़ुलाम रब्बानी आगरे साहिब जी 77वीं सालगिरह ऐं ख़लीफ़े एजाज़ ॾांहुं लिखियल संदसि ख़तनि जे किताब ख़ते ग़ुबार जो मुहवरत थियो। साईं, सच पुछो त एतिरो त मज़ो आयो जो उन रिहाण जो अञा ताईं हैंग ओवर आहे। समूरनि ॿियनि इख़्तिलाफ़नि जे बावजूदु ग़ुलाम रब्बानी आगरे जी हिकु अनोखी किसा गो ऐं मशाहिर नवेसीअ जे माहिर हुजण ऐं नसर में हिकु नओं अंदाज़ ईजाद करण वारो कमु सिंधी अदब ते वॾो अहसान आहे। आगरे अयाज़ कादरी ऐं जमाल अबड़े जो ज़िक्र हर हर आयो ऐं उन्हनि सितारनि जो तज़किरो कीअं मुमकिन आहे त अव्हां जे ज़िक्र खां सवाइ मुमकिन बणियो हुजे। अव्हां खे हर दोस्त यादि कयो। जोयो साहिब जॾहिं बि शेख अयाज़ ऐं सिराज मेमण ते ॻाल्हाईंदो आहे त हिन जी ॿोली ॿी थी वेंदी आहे। जोए साहिब जी बॉडी लैंग्वेज मटिजी वेंदी आहे। अव्हां सां सच त बेहदि प्यारु कंदो आहे। सिंधी अदब जी उन इन लठ जो तज़किरो अव्हां खां सवाइ मुमकिन नाहे। साईं, इंसान खे हयाती हिकु भेरो मिले थी ऐं जेके माण्हू उन हक़ीक़त खे सम्झंदे इंसानी भलाईअ जे कमनि में पंहिंजो हिसो छॾीनि था, उहे न रुॻो पंहिंजे ज़मीर ऐं ख़मीर अॻियां सुरख़रू आहिनि, पर पोइ उन्हनि जो पोयो सदियुनि ताईं यादि रहे थो।
सुठो उन्हनि जो सफ़रो जन पर में पिञायो, रातियां ॾींहं अर्ट सां नातो निभायो, माणिक मुरझायो पसी तन जो पोरियो। साईं ॾिठो वञे त सिंध सदाईं हर शोबे में शाहूकार रहंदी आई आहे। रुगो हम असर तारीख़ ते नज़र विझूं था त इल्मु, अदब, तालीम, तहक़ीक़ ऐं सियासत सूदो हर मैदान में सिंध अंदरि शानदार माण्हुनि जनम वरितो आहे ऐं उन्हनि जे ई ख़िदमतुनि ऐं पोरिये जो नतीजो आहे उन्हनि जे अणथक जिदोजहद ऐं कमिटमेंट जो समर आहे जो अॼु सिंध केतिरा ई सियासी, मुआशी, समाजी बहरान हूंदे बि लातादाद दुश्मन वतन जा वेरी ऐं गद्दार धरतीअ धन जे खून जा प्यासा किरदार हूंदे बि सिंध अॼु बि साई आहे, मौजूदु आहे ऐं असांजे ख्वाबनि जी राणी आहे। सिंध अॼु जन शख़्सियतुनि जे पोरिये जे करे सदा सरई रहंदी आई आहे। उन्हनि में पंहिंजे मख़सूस दौर में पंहिंजे हिसे जी क़ौमी किरदार जी अदायगीअ जे करे अव्हां जो नालो बि असां लाइ फ़ख़्र जी निशानी आहे। सहाफ़त, अदब ऐं समाजी जागरता जे मैदान में अव्हां जो किरदारु कंहिंखां ॻुझो आहे। जंहिं साख ऐं किरदार सां अव्हां सिंध जो मुक़दमो विढ़ियो आहे उनखे पढ़ाइण सिज खे ॾियो ॾेखारण बराबरि आहे। चंड पियो नारे में वेंझे, पढ़णी राति कुंवार जियां, बाख फुटी या ॾींहुं अचे थो, ॻाढ़े घोड़े सवार जियां। शेख अयाज़। साईं अव्हां साईं ग़ुलाम मुस्तफ़ा शाह पारां शहीद बेनज़ीर भुट्टो जहिड़े अॻवान खे सर्वेंट्स ऑफ सिंध सोसाइटीअ जे प्लेटफॉर्म ते विहारे सिंध जे इल्मी, अदबी ऐं फितरी लॾे सां ॻंढण जी शानदार कोशिश खां वठी सिंध जे मासूम ॿारनि जे तालीम लाइ हैदराबाद में सिंध एजुकेशन ट्रस्ट जे प्लेटफॉर्म तां पंहिंजूं किरोड़नि रुपयनि जूं मिल्कियतूं ट्रस्ट जे हवाले करण जहिड़ियूं बेलोस ख़िदमतूं असांजे नज़रुनि में अव्हां जे कद खे अञा ऊचो कनि थियूं। उहा ॿी ॻाल्हि आहे त ट्रस्ट ऐं सोसाइटीअ जहिड़ा ॿई अहम फोरम अॼु के घणा फंक्शनल न आहिनि ऐं असांखे उहो एतिराफ़ु करणु घुरिजे त असांजा दोस्त उन्हनि खे हलाइण में घणा कामयाबु न विया आहिनि। आउं उन बहस में नथो वञा जो आउं संजीदा बहस करण बदिरां अव्हां सां हल्कियूं फुल्कियूं ॻाल्हियूं करणु घुरां थो। अव्हां सां हिकु नंढे दोस्त, साथी ऐं शागिर्द जे हैसियत में ग़ैर रिवाजी मकालमो करणु घुरां थो, पर एतिरो ज़रूरु चवंदुसि त असांखे माण्हू चवनि था त असां वारो लॾो हर इदारे ते तनक़ीद जा कात खयों बीठो आहे, पर जेके इदारा असांजी संगत खे मिलिया से उहे न हलाए सघिया। कते कते काल अॼु न आतण आयो, अर्ट उखली माल पूरे वेयूं नजरा। लतीफ़। साईं सम्झां थो त अहिड़े एतिराफ़ या ग़लती मञण में पाण वॾाई आहे ऐं आउं अव्हां जी उन टीम जे हिसे तौरु पंहिंजे हिसे जो भार खणण लाइ तयारु आहियां। साईं, अॼु फ़ामिदा हुसैन जे न्याणीअ जी शादीअ जे मौक़े ते अव्हां खे फुल सूट में हशाश बशाश ॾिसी सच पुछो त ॾाढी ख़ुशी थी हुई। उनखां पोइ वरी कंहिं वॾी तक़रीब या फॉर्मल कचहरीअ में अव्हां खे न ॾिठो अथऊं। अॼु फ़ामिदा बि हक़ीक़त पुछो त अव्हां जी जहिड़ोक एम्बेसिडर एट लार्ज हुजे जो अव्हां बाबति कंहिं बि ॼाण लाइ या अव्हां सां राब्ते ऐं अव्हां जी तबियत जी ख़बर चार लाइ अदीअ वटां फ़ौरन अपडेट रिपोर्ट मिलियो वञे। साईं आगरे साहब वारे प्रोग्राम में जंहिं महिल पंहिंजे तक़रीर दौरान अदी फ़ामिदा उहो ॿुधायो त अल्ताफ़ आगरे ऐं नसीर मिर्ज़ा पारां आगरे साहब जी चूंड कहाणियुनि जे सहिड़ियल किताब जो माॻ अव्हां लिखियो आहे त मूं सुधो पिंडाल में केतिरनि ई दोस्तनि खे ॾाढी ख़ुशी थी ऐं जंहिं महिल प्रोग्राम पूरो थियो त मूं अॻु वठी अदे अल्ताफ़ आगरे खां पुछियो हो अव्हां जी लिखणीअ बाबति, जो मूं काफ़ी वक़्त खां अव्हां जी का नई तख़लीक़ न पढ़ी आहे। अल्ताफ़ मूंखे ॾिसी मुरकंदे चयो त सिंधी अदब जी सुठी पढ़ंदड़ लाइ उहो महाग वॾे वक़्त खां पोइ सिराज साहब जो हिकु लाजवाब मयारी तोहफ़ो आहे। बाबा नसीर मिर्ज़ा ॿुधायो त तव्हां उन महाग में आगरे जे हवाले सां जेकी तहरीर कयो आहे उन में रुगो कहाणियुनि ते बहस न आहे, पर उन पूरे दौर ऐं आगरे जी रफ़ाक़त संदसि हिन फ़ानी जहान मां लॾे वञण वारे ॾुख ते वीचार वंडण सां गॾु अव्हां सिंधी नसर जी उन सिन्फ़ में हिकु शानदार तहरीर जो इज़ाफ़ो कयो आहे। बसि हाणे किताब जो इंतज़ारु आहे त जीअं कहाणियूं ऐं महाग पढ़िजे। साईं, लफ़्ज़ ट्राइका हिकु सियासी इस्तलाह आहे ऐं मूंखे ॾाढो वणंदो आहे। सिंधी अदब में बि हर दौर में हर सिन्फ़ या शोबे में ट्राइका जो जोड़ रहंदे पियो आयो आहे।
मूं पंहिंजे पारां ट्राइका जी यादि उन जोड़ जी सिफ़बंदी या खानाबंदी हिन रीति रखी आहे। अफ़साने में अयाज़ कादरी, जमाल अबड़े ऐं ग़ुलाम रब्बानी आगरे जी ट्राइका। फ़िक्री मैदान में मोहम्मद इब्राहिम जोए, सोबे ज्ञान चंदाणी ऐं सिराज अल मेमुण जी ट्राइका। कहाणीअ में नसीम खल, अमर जलील ऐं कमर शहबाज़ जी ट्राइका। वजूदी ऐं एहसासी तख़लीक़ी अदब में शौकत शोरे, मुश्ताक शोरे ऐं माणिक जी ट्राइका। अवामी शाइरीअ में मोहम्मद इब्राहिम मुंशी, सरवेज सिजावली ऐं मोहम्मद ख़ान मजीदी। ऐं तनक़ीदी अदब में अलहदाद बोहे, मोहब्बत बुरड़े ऐं बदर अबड़े जी ट्राइका। जदीद तरक़ी पसंद तख़लीक़ी अदब में शेख अयाज़, उस्ताद बुखारी ऐं नारायण शाम जी ट्राइका। साईं, जॾहिं मुंहिंजा ख़त छपजण लॻा ऐं डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच, मोहम्मद इब्राहिम जोए, नज़ीर मेमण, डॉक्टर सोने कंघाराणी ऐं मिर्ज़ा ग़ालिब खे लिखियल मुंहिंजा ख़त पढ़ाया विया त प्यारनि पढ़ंदड़नि ऐं दोस्तनि पारां उन्हनि ख़तनि ते वॾो फीडबैक मिलणु शुरू थियो। ॿियनि केतिरियुनि ई नयनि सलाहुनि सां गॾु हिकु सलाह उहा मिली त जन शख़्सियतुनि ऐं किरदारनि खे ख़त लिखी रहियो आहियां, उन्हनि मां जन साम्हूं जी घणी ॾेठ वेठ न आहे त उन्हनि बाबति अहिड़नि दोस्तनि सां हाल अहिवाल करियां जेके उन्हनि खे वेझा हुजनि ऐं उन्हनि वटि ॼाण हुजे, या उन्हनि बाबति किताब पढ़ां। साईं, मूंखे वाराए ॿुधी खिल आई ऐं आउं सोचणु लॻुसि त न आउं का बायोग्राफी लिखी रहियो आहियां ऐं न ई को ख़ाको प्रोफाइल जंहिं लाइ मूंखे का माण्हुनि जी ॼाण घुरिजे। आउं जन माण्हुनि जी शख़्सियत, कम ऐं दोस्तीअ खां मुतासिर आहियां, उन्हनि खे ॿ अखर लिखण जो मज़ो वठी रहियो आहियां। ज़रूरी न आहे त अव्हीं जंहिंखे ख़त लिखी रहिया हुजो उन ई बाबति अव्हांखे तफ़सीली ॼाण हुजे, छाकाणि त कंहिं अदीब, शाइर, सियासतदान, मुफ़क्किर या आलिम खे को आम पढ़ंदड़ या पोइ लॻ बि कंहिं मौज़ूअ ते ख़त लिखी सघे थो। साईं, मिसाल तौरु मरण मूसिया मुंहिंजी महबूब तरीन किताबनि में शामिल आहे, त छा हाणे जेकर आउं हिकु पढ़ंदड़ तौरु अव्हांजी उन लिखणीअ खां मुतासिर थी अव्हांखे को ख़त लिखणु चाहियां त उन लाइ उहो ज़रूरी आहे त मूंखे अव्हांजी पूरी बायोडेटा जी ॼाण हुजे। उहा त साईं का खिल जोगी ॻाल्हि आहे। जे उहा इज़ाफ़ी ॼाण आहे त भली ॻाल्हि, जेकॾहिं न आहे त का पाबंदी कोन्हे। साईं, मूं अव्हांखे ख़त लिखण महिल पंहिंजे कलम खे ईअं ई महसूसु कयो आहे त ख़त बि ख़ुशबू ऐं आशिकीअ वांगुरु अनोखी नोयत जो मामिलो आहे। उनजो मतिलबु उहो आहे त ख़त ज़रिए लिखियल लफ़्ज़नि खे ऐं घणो वक़्तु ख़ुशबू ऐं आशिकीअ वांगुरु लिकाए नथो सघिजे। ऐं मूं महसूसु कयो त अव्हां जहिड़नि खे लिखियल ख़त रुॻो अव्हां ॾांहुं पोस्ट करण बदिरां पूरी सिंध सां शेयर कजे, सिंध जे लोक ऐं मिटीअ सां मुहबत कंदड़ माण्हुनि ताईं पहुचाइजे। सिंध सां मुहबत ऐं कमिटमेंट जे ॾहाकनि जी ख़ुशबू खे जीअं अव्हीं लोक खां लिकाए न सघिया, तीअं अहिड़ी ख़ुशबू, इश्क ऐं सिक मां लिखियल ही सिटूं कीअं थियूं लिकाए सघिजनि। इश्क उस्ताद ऐलान आहे, लोक सम्झे तूं छो थो लिकाईं, ॻाल्हि दिलि जी हली ॼण त ख़ुशबू घुली, का बि ख़ुशबू में नाहे ख़राबी। उस्ताद बुखारी। साईं, हूअं बि कापी राइट जहिड़े दकियानूसी ख़्यालनि जो मुनकर आहियां। हक़ वास्ता महफ़ूज़ रखण जी अवाम दुश्मन पॉलिसी दरअसल अॼोकी बदतरीन सरमाएदार निज़ाम जे कुख मां जनम वरितो आहे, जिते हर ग़रीब खे ॼाण जी रसाई या पहुच खां परे रखण लाइ कापी राइट या हक़ वास्ता महफ़ूज़ रखण जहिड़ा कानून आंदा वञनि था। साईं, आउं त चवां थो त असांजो लिखियल हर हिकु लफ़्ज़, किताब ऐं ख़्याल जेकॾहिं माण्हुनि लाइ आहे, सियासी ऐं समाजी तब्दीलीअ लाइ आहे, त पोइ हक़ ऐं वास्ता बि त माण्हुनि जा थिया। पोइ इख़लाक़ी ऐं क़ानूनी तौरु कापी राइट जो हक़ बि रुॻो अवाम खे आहे। असीं केरु थींदा आहियूं हक़नि ते कंट्रोल करण वारा। सो साईं, अव्हां सां ॻाल्हि पिए कयमि त मुंहिंजनि छपियल ख़तनि ते दोस्तनि ऐं पढ़ंदड़नि पारां फीडबैक मिलियो। जॾहिं उन्हनि अव्हांजो नालो पिणु लिस्ट में पढ़ियो त केतिरनि ई दोस्तनि अव्हां बाबति केतिरा ई किसा बयानु कया। कंहिं चयो त सिराज साहिब जो फलाणो कमु अहम आहे, उनजो सिंधी अदब जे फलाणी सिंफ़ ते वॾो असरु आहे। कंहिं वरी ॿुधायो त सिराज मेमण जी समूरी ज़िंदगीअ जो निचोड़ ही किसो आहे, उनजो सिंध जे समाजी ओसर जे मैदान में फलाणो कमु वॾो कंट्रीब्यूशन आहे। कंहिं कहिड़ा किसा ॿुधाया त कंहिं वरी पंहिंजा अहवाल ॾिना। आउं साईं ॿुधंदो रहियुसि।
पर हिकिड़ी शइ अॻु में ई तय करे चुको हुउसि त मामला उहे ई लिखिबा जिन ते आउं क्लियर हुजां ऐं मूं सवाइ कंहिं इज़ाफ़ी ॼाण हासिलु करण जे बसि रुॻो उहो ई लिखणु घुरियो थिए जंहिंजी मूंखे ख़बर आहे। जेकॾहिं पुछाऊं करे लिखियोसीं त पोइ उहो ख़त बदिरां मज़मून थी वेंदो। साईं, मूंखे उहो ॾिसी बि हैरत थी। तव्हांजी जेका मुनफ़रिद ख़ूबी मूंखे वणंदी आहे उन ई बाबति केरु ॻाल्हाए ई नथो। जंहिंजी माना उहा थी त उन अहम ख़ूबीअ ते अञा वीचारियो ई न वियो आहे। अव्हां बि सोचींदा हूंदा त ज़ुल्फ़कार रुॻो ड्रेग पियो करे, ॿुधाए त कोन थो त उहा ख़ूबी कहिड़ी आहे। साईं, आउं सम्झां थो त सिंधी समाज लाइ अव्हां जी वॾे में वॾी ख़िदमत उहा आहे तव्हां कराचीअ जहिड़े शहर में सिंधी माण्हुनि बाबति मफ़रूज़नि ते ॿधल मनफ़ी रायनि ऐं उन्हनि जे आधार ते सिंधियुनि लाइ जुड़ियल हथ ठोकियल तसवुरनि ऐं दकियानूसी सोच ख़िलाफ़ु वॾो जिहाद कयो आहे। झोरियां झूना कोड़ अलोमिया कोट सवें केरायां वो, धरती मुंहिंजो देश मगर मां सिंधड़ी जिंदड़ीअ लायां वो, काफ़र मोमिन नाहियां वो। अयाज़ दुआगू ज़ुल्फ़कार हाले पोटो मुनिज़ाज़ 1A15 लतीफ़ाबाद नंबर 3 हैदराबाद 8/11/2010 ईस्वी रोज़ानी सिंध एक्सप्रेस तां वरितल। सिराज मेमण जी नाविल निगारी। मुख़्तियार अहमद मल्हा। सिराज अल हक़ मेमण जो सिंधी अदब में तमामु वॾो मक़ाम आहे। ख़ासि करे सिंधी अदब में मयारी नाविल लिखंदड़नि में हिन जो नालो सरे फ़हरिस्त आहे। सिराज सिंधी ज़बान जो उहो बेबाक लेखक हो जंहिंजी नस नस में सिंध, सिंधी माण्हुनि ऐं सिंधी ज़ुबान लाइ अझल छिक, प्यार ऐं उकीर मौजूदु हुई। सिराज जा नाविल सिंध जे तारीख़ी, समाजी, मुआशी ऐं रूमानवी हालतुनि जी अकासी कनि था। संदसि नाविलनि में ॾखिण मां थो सिज उभिरे तर्जुमो 1952 ईस्वी, पड़ाॾो सोई सॾु 1970 ईस्वी, मरण मूसिया 1988 ईस्वी ऐं नाविलनि जी ट्रियालाजी मुंहिंजी दुनिया हेकल व्याकल 1988 ईस्वी, तुंहिंजी दुनिया सभु रंग सावल 1989 ईस्वी ऐं मुंहिंजी दुनिया मर्ग तरशना 1990 ईस्वी शामिल आहिनि। जेका ट्रियालाजी गॾियल सूरत में प्यासी धरती रमंदा बादल नाले सां छपिजी चुकी आहे। उनखां सवाइ सिराज साहिब जा ॿिया किताब, कहाणियूं, इक़्तिसादियात, लिसानियात वग़ैरह जे मौज़ूअनि ते छपिजी चुका आहिनि। रोज़ानी हिलाल पाकिस्तान अख़बार जो बि केतिरा साल एडिटर रही चुको आहे। हिते आउं सिराज जे नाविलनि जो मुख़्तसिर जाइज़ो पेश करियां थो। ॾखिण मां थो सिज उभिरे 1952 ईस्वीअ में सिराज भारत जे महान अदीब कृष्ण चंद्र जे नाविल जब सुबह होती है जो तर्जुमो ॾखिण मां थो सिज उभिरे जे उनवान सां कयो। ही सिराज जो पहिरियों तर्जुमो थियल नाविल हो जेको मोहम्मद उस्मान डीपलाई साहब छपियो हो। हिन नाविल जो ॿियो छापो सचाई इशाद घर दड़े तरफ़ां 1984 ईस्वी में शाया थियो। हिन नाविल जो मौज़ू अंग्रेज़ दौर में इनक़लाबी ऐं उन दौर जे मुल्की सियासी हालतुनि जे पस मंज़र में आहे। नाविल जो तर्जुमो शानदार आहे। हिक हंधि लेखक जे ख़्यालनि जो सिंधी तर्जुमो मुतालियो करियो। अॼु टेचोर स्टेशन ते ख़ूब पीउ हुई। अटकल 150 वॉलंटियर ॻाढ़ा बिला लॻाए बीठा हुआ। कनि माण्हुनि मूंखे सुञाणे वरितो ऐं मुंहिंजे अचण जी ख़ुशीअ में नारा लॻायाऊं। फ़िज़ा में हर तरफ़ इनक़लाब ज़िंदाबाद जी सदा गूंजण लॻी। हेठि लहंदे मूं पंहिंजे हमसफ़र अमीर साईं ॾांहुं हिकु दफ़ो निहारियो जंहिं हींअर मूं ॾांहुं तमामु हैरत विचां पियो निहारियो। हेठि लहंदे लहंदे मूं ॿुधो नंढो भाउ वॾे भाउ खे चई रहियो हो, हीअ बि उन्हनि मां ई आहे। ईअं चई हिननि गाॾीअ जी गिड़की बंदि करे छॾी ऐं असां ॾांहुं पुठि ॾेई वेही रहिया। मगर इनक़लाबी नारा तूफ़ानी झटकनि मिसल बराबरि गाॾीअ अंदरि पहुचंदा रहिया। इनक़लाब ज़िंदाबाद, अंजुमन तरक़ी पसंद मुसनफ़ीन ज़िंदाबाद, मज़दूरनि ऐं अदीबनि जो इतिहाद ज़िंदाबाद। सॼो नाविल इनक़लाब ऐं आज़ादीअ जे मौज़ूअ ते आहे। उनखां सवाइ नाविल मां हिंदुस्तान में मज़दूरनि ऐं अदीबनि जी जिदोजहद जी बहितरीन ॼाण मिले थी। पड़ाॾो सोई सॾु सिराज जो पहिरियों असलूको नाविल। पड़ाॾो सोई सॾु सिंधी अदब जो हिकु शाहकार ऐं तारीख़ी नाविल आहे जेको 1970 ईस्वीअ में शाया थियो। नावल जो तारीफ़ लिखंदे मोहतरम रसूल बख़्श पल्ली जो लिखे थो त
ताज़ो सिराज जो नाविल पढ़ाॾो सोई सॾु शाया थियो आहे। उहो नाविल सिंधी ॿोलीअ जे अदब जो हिकिड़ो बेमिसाल शाहकार आहे ऐं सिंधी क़ौम जो अज़ीम उलशान क़ौमी दास्तान आहे। अहिड़ो नाविल फ़क़ति सिराज जहिड़ो हरफन मौला इनकलाबी वतन दोस्त सिंधी अदीब ई लिखी सघे थो, जेको साॻिए वक़्तु कहाणी, शाइरी, नाटक, ॿोलीअ जे इल्म ऐं तारीख़ी तहक़ीक़ जे इल्म जे मैदान जो मुहदार आहे। हिन दास्तान लिखण लाइ उन्हनि सभिनी ॼाणनि ऐं हुनरमंदनि जूं घुरिजूं हुयूं, जे हिन भले भित पूरियूं कयूं आहिनि। पढ़ाॾो सोई सॾु सिंधी ॿोलीअ ऐं क़ौम जे हुबदारनि जे दलीलनि ऐं दिमाग़नि में हिकिड़ी नई ॼाण, नई सम्झ, नई अहसास, नई जज़्बे ऐं नई तड़प जी लाट रोशन करियो छॾे। नई ज़िंदगी मई 1971 ईस्वी। पढ़ाॾो सोई सॾु नाविल में सिंध में तुर्खाननि जे दौर जे ज़ुल्मनि ऐं सिंध जे जोधनि जी बहादुरीअ खे उजागर कयो वियो आहे। नावल जे पस मंज़र में असां ॾिसी सघूं था त समूरी सिंध में हिकु तरफ़ ज़ुल्म, ज़बरदस्ती, ॾाढ मुड़सी उरूज ते हुई, त ॿिए तरफ़ हाकमनि जे फ़ौज जा घोड़ा ठटे खां सखर ताईं ऐं शिकारपुर खां थरपारकर जे वारियासनि पटनि ताईं सुजाग सिंधियुनि खे पंहिंजे मज़बूत ऐं गरनि सुंभनि हेठि लताड़ींदा ऐं चीभाटींदा रहिया। सिराज साहिबु सिंध जी तारीख़, तहज़ीब ऐं मौजूदा हालतुनि जो गहरो मुतालियो करे पोइ ही नाविल लिखियो आहे ऐं उन ज़रिए उन दौर जे हर पहलूअ खे कामयाबीअ सां पेश करण जी कोशिशि कई आहे। ॻोठाणी कचहरी हुजे या तुर्खानी हाकमनि जूं ज़ाती महफ़िलूं, मकतब जा मेड़ हुजनि या किरदारनि जूं इनफ़रादी कैफ़ियतूं, तुर्खाननि जा हमला हुजनि या सिंधियुनि जा राता, लेखक हर वाक़िए ऐं कैफ़ियत खे फ़नकाराणे अंदाज़ ऐं असरायतनि लफ़्ज़नि में बयानु कयो आहे। हिन नावल में केतिरा ई तारीख़ी किरदार तख़लीक़ कया विया आहिनि, जिन में सोढल, संघार, दादन, जानण अहम आहिनि, जॾहिं त आख़ुंद सालिह ऐं आख़ुंद नूर मोहम्मद उन्हनि जा भरझलू किरदार आहिनि। ॿिए तरफ़ अमीर ख़ान ऐं मिर्ज़ा बाक़ी ख़ान मुख्य किरदार आहिनि। नावल जो घणो हिसो धारियनि जे ज़ुल्म ऐं सिंध जे जोधनि जे विच में मुहरिकनि ते मबनी आहे। सिंधी जवाननि खे ग़ुलामीअ जी ज़िंदगीअ खे इज़त जो मौत बहितर थो लॻे, ग़ुलामीअ जी ज़िंदगीअ खां इज़त जो मौत बहितर थो लॻे। उहे उन वक़्त ताईं नथा चवनि त ॿिया साथ नथा ॾियनि, पोइ असीं छो पंहिंजो सभु कुझु विञायूं। हू सम्झनि था त मुहाॾो फ़क़ति उहे अटकाईंदा जिन खे ॿियनि लाइ जीअणो आहे। सिराज मेमण अहिड़नि ई सूरमनि ऐं सूरमियुनि जी तारीख़ जा अणमिटंदड़ नक्श चिटिया आहिनि। सिराज जी नज़र माज़ीअ जे केतिरनि सदियुनि ताईं वञी पहुती आहे। नाविल पढ़ाॾो सोई सॾ जी पुॼाणीअ में एतिरो ज़ोर न आहे जहिड़ो शुरूआत में आहे। नावल ते तनक़ीदी राय ॾींदे ग़ुलाम हुसैन पठान शशमाही सिंधी अदब में पंहिंजे मकाले विरहाङे खां पोइ सिंधी नाविल जो मुख़्तसिर जाइज़ो में लिखे थो त सिराज साहिब जी तारीख़ी नाविल पढ़ाॾो सोई सॾ में तुर्खाननि जे ज़माने जी तारीख़ी वाक़िअनि खे अहिड़े अंदाज़ में बयानु कयो आहे जो पढ़ंदड़ नाविल पढ़ंदे जोश में अचो वञे। नाविल जी मंज़र निगारी तमामु ख़ूबसूरत बयानु कई वई आहे, पर संदसि किरदार ईअं लॻनि था जहिड़ा हर मन या रुस्तम पहलवान नाविल जो ख़ात्मो अहिड़ो छिरकाईंदड़ ज़ाहिर न कयो वियो आहे जहिड़ो कहाणीअ जी शुरूआत में हालतुनि खे ॾेखारियो वियो आहे। बहरहाल ही नाविल जज़्बात निगारीअ जो बहितरीनु शाहकार चई सघिजे थो। विरहाङे खां पोइ सिंधी नाविल जो मुख़्तसिर जाइज़ो, शशमाही सिंधी अदब 1986 ईस्वी। मरण मूसिया सिराज साहिब जो ही नाविल 1988 ईस्वीअ में न्यू फील्ड्स पब्लिकेशन हैदराबाद तरफ़ां शाया थियो। ही नाविल दर हक़ीक़त पढ़ाॾो सोई सॾ जो ॿियो हिसो आहे। हिन नाविल में बि अरगुननि जे ज़ुल्म ऐं बर्बरियत सां गॾोगॾु मुग़लनि जे ज़ुल्मनि जो दास्तान मौजूदु आहे। मरण मूसिया जो मरकज़ी किरदार बि उहो ई आहे जेको पढ़ाॾो सोई सॾ में सोढल, संघार ऐं दादन जो भाइटियो हो, जंहिंखे सांवल सॾींदा हुआ, पर हिन नाविल में खेसि सावण जे नाले सां मुतारिफ़ करायो वियो आहे। हिन नाविल जी कहाणी ॿिनि हिसनि में विरहायल आहे। हिकु सावण जी सिंध ऐं सिंधियुनि सां मुहबत आहे, हू धाड़ा हणे थो या को ॿियो कमु करे थो, उहो सभु सिंध लाइ करे थो। हू पंहिंजे साथियुनि सां गॾिजी
सिंध जे आज़ादीअ लाइ राह हमवार करे थो। ॿिए तरफ़ सिंध जी कनीज़ नूरीअ जी कहाणी आहे जेका ग़ुलाम बणिजी हुक्मराननि जे महल में रहे थी। परियां जेको नावल जो ॿियो अहम किरदारु आहे उनखे उते ॾिसे थो ऐं साण से इश्क करे वेहे थो। हू पंहिंजे साथियुनि सां गॾिजी उनखे आज़ादु कराए थो, पर कनीज़ ज़हर खाई मरी वञे थी। हिन नावल में उन दौर जी सियासी समाजी ऐं मज़हबी अकासी बहितरीनु नमूने कई वई आहे। धारियुनि जूं यलगारूं, ज़ुल्म, सितम, मज़हबी इस्तेसाल, मुआशी क़त्ल जा अनीक मिसाल हिन नावल में। जीअं त ही नावल पढ़ाॾो सोई सॾ जी ॿी कड़ी आहे, उन करे हिन नावल में बि उहे ई ख़ूबियूं आहिनि। नावल मंज़र निगारी, जज़्बात निगारी, सुहिणी ॿोली ऐं मकालमनि सां भरपूर आहे। ही नावल बि सिंधी नावल जे तारीख़ में अहम नावल आहे। प्यासी धरती, रमंदा बादल, ट्रायलॉजी। ही सिराज साहब जे नावलनि जी ट्रायलॉजी आहे। ही टेई नावल न्यू फील्ड्स पब्लिकेशन हैदराबाद तरफ़ां हिक ॿिए पुठियां शाया थिया। टेई नावल मुख़्तलिफ़ दौरनि में सिंध जी सियासी तारीख़ ऐं समाजी हालतुनि जी नुमाइंदगी कनि था। अॻियनि नावलनि मरण मूसिया ऐं पढ़ाॾो सोई सॾ वांगुरु सिराज साहब हिन ट्रायलॉजीअ में बि हीरोज़ ठाहिण जी शऊरी कोशिशि कई आहे, जन वटि पंहिंजे समाजी ऐं तारीख़ी रिवायतुनि जो शऊर मौजूदु आहे ऐं जन जे अंदर में मौजूदु समाजी बंधणनि ऐं ॾाढ ख़िलाफ़ बग़ावत जी चिणग दुखंदी ऐं धुगंदी रहे थी। हिन ट्रायलॉजीअ में सिंध जे नीम तारीख़ी हालतुनि जा कई अहम पहलू बहस हेठि आयल आहिनि। जेतोणीकि हिननि टिनी नावलनि में टेक्निक ते मौज़ू हावी नज़र अचे थो। मुंहिंजी दुनिया हेकर व्याकर 1988 ईस्वी ही ट्रायलॉजी जो पहिरियों हिसो। मुंहिंजी दुनिया हेकल व्याकल आहे। हिकु समाजी ऐं मुआशी मसइलनि ते मुश्तमिल नावल आहे। हिन नावल में नूरल जे अहम किरदार में जंहिं समाजी मसइले खे खयो वियो आहे उहो आहे पोरियत खां संदसि पोरीअ जी फुरलुट सां गॾु संदसि इज़त जी अदम सलामती। हिन नावल में महरू जे किरदार में मज़लूम ऐं शरीफ़ ऐं कुदरत तरफ़ां हिकु ख़ूबसूरत छोकिरी ॾेखारी वई आहे। हिन नावल लाइ फैज़ जूणे जे लिखियो आहे त हिन नावल में नावल निगार जंहिं समाजी मसइले खे खयो आहे उहो पोरियत खां संदसि पोरियो त वॾेरो फुरियो थो वञे, पर हिन मिसकीन जी इज़त बि महफ़ूज़ न आहे। जेकॾहिं हू पंहिंजे नियाणियुनि खे ज़ुल्म खां बचाइण जी कोशिशि करे थो त ही ज़ालिम हिन खां उहा इज़त बि फुरे था वञनि, पर विच में का रुकावट अचे थी त हूअ उनजो सिर बि कपे था वञनि। मतिलबु त हर समाज में लोकनि जे सिर जी क़ीमत सस्ती आहे ऐं लोफर लफंगे जो मान मथां आहे। पुलिस बि उन्हनि जे पासे आहे। उहो मसइलो हिन नावल जो मुख्य मौज़ू आहे। विरहाङे खां पोइ सिंधी नावल सिफ़ो 104। तुंहिंजी दुनिया सभु रंग सावल 1989 ईस्वी ट्रायलॉजीअ जो ॿियो हिसो तुंहिंजी दुनिया सभु रंग सावल आहे। हिन नावल जा मरकज़ी किरदार अनवर ऐं महरो ई आहिनि। हीउ नावल ॻोठ खां वधीक शहरी माहौल जी अकासी करे थो। हिन नावल में प्रोफेसर रशीद जे किरदार में सिंध जे बढ़ंदड़ मसइलनि खे उजागर कयो वियो आहे। ॿिए तरफ़ रूमानियत जो अंसर बि हिन नावल में ग़ालिब आहे। हिन नावल लाइ प्रोफेसर डॉक्टर नूर अफरोज़ ख्वाजा लिखियो आहे त हिन नावल जी मंज़र निगारी ऐं किरदार निगारी, असलूब बयान ऐं ॿोली वग़ैरह शानदार तरीक़े सां पेश कयल आहिनि। नावल जे हिन हिसे जो मरकज़ी किरदारु अनवर वॾेरे गुलण जो पुटु आहे। हू पीउ जे निस्बत पढ़ियल ऐं क़ौम परस्त आहे। प्रोफेसर रशीद जो साथ ॾिए थो जेको सिंध जे मसइलनि ते पंहिंजो किरदारु अदा करे रहियो आहे। संदसि किरदार जो ॿियो पासो उहो आहे त महरू जेका नूरल जी मुहबत हुई उनखे पीउ जे क़ैद मां आज़ादु कराए ख़ुदि शादी करे वेहे थो। हवालो पाए पटकणा सिफ़ो 413। मुंहिंजी दुनिया मर्ग तरसना ही ट्रायलॉजी जो टियों हिसो मुंहिंजी दुनिया मर्ग तरसना आहे। हिन नावल में अनवर मरकज़ी किरदार ऐं नमूदार थिए थो। हीउ नावल सिंध जे शहरी माहौल जे पस मंज़र में आहे जंहिंमें माफ़िया ऐं उन्हनि जे करतूतनि खे मौज़ू बणायो वियो आहे। हिन नावल में बि सिंध जूं मौजूदा हालतूं बयानु कयल आहिनि। हिन नावल में सिंधी क़ौम जी हालत, सिंध जे वॾेरनि जे अयाशियुनि फज़ूल ख़र्चुनि, इल्म जी घटिताई, शऊर जी कमी, अॿोझाई ऐं सादगीअ जी हालत बयानु कयल आहे। नावल जो हीरो अनवर आहे।
हू ॻोठ मां शहर अचे थो। जॾहिं अनवर शहर आयो त उते अची कुझु गैंगस्टरनि जे वर चढ़ी वञे थो ऐं वॾो बदमाश थिए थो। हिन किरदार ज़रिए नावल निगार शहरनि में थींदड़ फुरियुनि, चोरियुनि, दहशतगर्दियुनि, धाड़नि, क़तलनि, माफ़िया जे कमनि ऐं राज़नि, मुल्की दुश्मननि जी हरकतुनि वग़ैरह खे बेनक़ाब कयो आहे। नावल जी पुॼाणी छिरकाईंदड़ आहे। टिनी नावलनि जे किरदारनि खे पाण में मिलायो वियो आहे। साम्हूं ई साम्हूं हिन जी माउ जे कुलनि में बांह विझी मिस्टर अनवर रईस अनवर खेसि संभालींदो पिए आयो। हिन जी माउ जूं अखियूं परे हूंदे बि हिन खे पंहिंजे दिलि वांगुरु भयाबान लॻियूं ऐं परे हुजण करे उन्हनि जे पुठियां मिसिस अनवर महिर हुई, जंहिंसां गॾु चित्रकार सलीम हो। ईअं पिए भायो ॼण त मिसिस अनवर इंसान न हुई, सलीम जी का पेंटिंग हुई जंहिंमें साहु पइजी वियो हो, या ईअं बि थी सघियो त ख़ुदि सलीम मिसिस अनवर जी तख़लीक़ जो को पाछो हो। ऐं सभ खां आख़िर में हिन प्रोफेसर रशीद खे ॾिठो, जंहिंसां गॾु सोरठ हुई। सिराज जे नावलनि जे मक़सदियत लाइ अकबर लिगारी लिखे थो त सिराज साहब अदब बराए अदब जो क़ाइल न आहे। हू वाज़े मक़सद तहत कलम खणे थो। मक़सदियत संदसि नावलनि ते एतिरो त हावी आहे जो किथे किथे असलूब में जज़्बातियत बि अची वञे ऐं नावल निगार फ़नी नुक़्तनि खे मदेनज़र नथो रखे। उहो मक़सदु आहे सिंध। हू सिंध लाइ ई सभु कुझु लिखे थो। सिंधियुनि जी बहादुरी, शुजात ऐं ॾाहप खां अलावा उन्हनि जे मसइलनि ऐं नफ़्सियाती पहलुअनि खे ज़ेरे बहस आणे थो। हू सिंध सां थींदड़ हर ज़्यादतीअ ते लिखणु चाहे थो। सिंधी अदब जी मुख़्तसर तारीख़ सिफ़ो 81। सिराज जे नावलनि जी ख़ासि ख़ूबी उहा आहे त उन्हनि जी ॿोली, असलूब, रवानी ऐं अकासी बहितरीनु हूंदी आहे। हिन जे नावलनि जा मौज़ू पंहिंजो मटि पाण हूंदा आहिनि। नावल पढ़ंदे ई पढ़ंदड़नि ते अजीब कैफ़ियत तारी थी वेंदी आहे ऐं पढ़ंदड़ पूरी तरह पाण खे नावल जे हवाले करे छॾींदो आहे। सिराज पंहिंजे नावलनि में सिंध जी अवाइली तारीख़ खे उजागर कयो आहे। हिन उहो ॾेखारियो आहे त जॾहिं धारियनि सिंध ते यलगारूं कयूं हुयूं त कीअं सिंधी जोधनि उन्हनि सां मुक़ाबिलो कयो हो। हिन उन्हनि मसइलनि जी न सिर्फ़ु निशानदेही कई आहे, बल्कि उन्हनि खे हल करण लाइ ॾस बि ॾिना आहिनि। सिराज जे सभिनी नावलनि में जज़्बात निगारीअ जो अंसर ग़ालिब आहे। हू पढ़ंदड़ जे जज़्बात खे बि उभारे थो। हू ईअं महसूस था कनि त संदनि ई जज़्बनि जी अकासी थी रही आहे। संदसि नावलनि जी ॿोली रवानी तोड़े वुसअत जे लिहाज़ खां आला दर्जे जी आहे। हू जेको बि ख़्यालु ॿियनि ताईं पहुचाइणु चाहे थो, ॿोली संदसि भरपूर साथ ॾिए थी। संदसि ॿोली पढ़ण सां पढ़ंदड़ जी जमालियाती ज़ौक़ खे भरपूर तस्कीन बि ॾिए थी।